अबा हिकिड़ो सुवाल शरई उन सुवाल जो जवाबु ॿुधो। सुवाल हीअ आहे त होली ऐं ॾियारी जी मुबारक ॾियणु जाइज़ आहे या न? जवाबु हीअ आहे त होली ऐं ॾियारी जी मुबारक ॾियणु जाइज़ न आहे, हराम आहे। समझो था? तव्हां में अॼुकल्ह रवाज थी पियो आहे, ख़ासि तौर ते जेके सुरीला फेसबुक था हलाइनि न, बसि हिंदुनि खे एॾो मथे में सूर कोन्हे होली ऐं ॾियारी जो। हे सुरीला सुबुह जो उथंदा, असां जन हिंदू भाइरनि खे होली ऐं ॾियारी जी मुबारक हुजे। जो तूं पंहिंजो नालो मोहम्मद सिद्दीक़ खां मटाए करे टोपण दास नालो रख, पोइ पंहिंजो नालो छो थो मटाई? बाबा इहो असांजो हुननि हिंदुनि सां को जहिड़ो कोन्हे, हिन मुल्क में रहनि था, उहो हुननि जो दीन पाण सां। होली ॾियारी हुननि जो दीनी मज़हबी ॾिणु आहे जेको बुतनि ते मल्हाईंदा आहिनि। असां उनजी मुबारक कोन ॾींदासीं, ॾियणु नाजाइज़ आहे। सम्झी वियो मसइलो? ॿियो सुवाल आहे त पंहिंजे मुर्शिद खां सवाइ ॿिए खे मुर्शिद चवणु जाइज़ आहे या न? ॿिए खे मुर्शिद चवणु जाइज़ न आहे। जेको मुर्शिद आहे हिकु अबा पंहिंजे पीउ खां सवाइ ॿियो पीउ कबो आहे छा? पीउ हिकिड़ो आहे जेको अलाह ॾिनो आहे, पीउ त घणा कोन हूंदा। त अहिड़े हिसाब सां जेको मुर्शिद आहे सो आहे, उन खां सवाइ ॿिए खे बुज़ुर्ग चइबो, आलिम चइबो, फाज़िल चइबो, साईं चइबो, अलामो चइबो, सैयद शगोर चइबो। मुर्शिद चवण जी ज़रूरत न आहे। अलाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿियो इहो मसइलो आहे त बाबा दरगाह शरीफ़ जा जेके ख़ानदानी मुरीद आहिनि उहे ॿिए पासे वञी करे मुरीद थियनि था। मां चवां थो त हक़ीक़त में अहिड़नि निभागनि खे ॾियणो त रोज़े धणी पाण तड़ियो आहे। बाबा छा रोज़े धणीअ खां वधीक को सिंध में पीर आहे छा? रोज़े वारे जो दर छॾे करे ॿियनि को मलाहनि जे कढ, को साईं कंहिंजे कढ लॻो पियो आहे, को कंहिंजे कढ लॻो पियो आहे, मीर बहरनि जे कढ न लॻो। महिरबानी करे अलाह ताला तव्हांखे सचो मुर्शिद अता फरमायो आहे। दरगाह शरीफ़ खे छॾे करे ॿिए पासे वञणु बदबख़्ती आहे। इन बदबख़्ती खां पंहिंजे पाण खे बचाइणु। ॿियो मसइलो आहे त हिते को पाड़े में तव्हांजे औरतुनि निमाज़ जनाज़ा पढ़ाई आहे जमायत सां। औरतुनि जी नमाज़ जनाज़ा जमायत सां कान्हे, लिहाज़ा इहे महिरबानी करे। मां त हैरान आहियां, मां त तव्हांखे झलण आयो आहियां त तव्हांजो मायूं बि ॾाढियूं थी वञो ज़ोरी थियूं जनाज़ा पढ़ाई। सची तो चवां, मां त हैरान थी वियो इहो मसइलो ॿुधी करे त बाबा औरतुनि जनाज़े नमाज़ जमायत कई आहे। बाबा शरीयत इजाज़त कान थी ॾिए। महिरबानी फरमाए करे इन न्याणियुनि इन्हनि अदड़नि मुंहिंजी भेणुनि खे सम्झायो त शरीयत जी मुखालफ़त न कयो। इहो जनाज़ो ईअं न थींदो, जनाज़ो मर्दनि जे लाइ या जमायत मर्दनि जे लाइ। अलाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। या अल्लाह असांजी हाज़िरी कबूल फरमा। या अल्लाह जो कुल पढ़ियासीं उहे कबूल फरमा। इन जो सवाब महबूब जे बारगाह में पेश कयूं था, कबूल फरमा। हुजूर जे सहाबा, हुजूर जे अहल बैतन खे बख्शूं था, कबूल फरमा। या अल्लाह ख़ुसूसन बिलख़ुसूस इन जो सवाब हज़रत पीरान पीर खे बख्शूं था, कबूल फरमा। पीरान पीर जे सदके हिन जो सवाब हज़रत रोज़े धणी खे पेश कयूं था, कबूल फरमा। रोज़े वारे जे सदके हिन जो सवाब हज़रत छट धणी खे पेश कयूं था, कबूल फरमा। या अल्लाह ख़ुसूसन बिलख़ुसूस इन जो सवाब फ़कीर मोहम्मद सिद्दीक़ जे रूह खे बख्शूं था, मौला कबूल फरमा। फ़कीर मोहम्मद सिद्दीक़ के जन्नत में आला मक़ाम अता फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। बे औलादनि खे नेक नरीना औलाद अता फरमा। या अल्लाह हिन सॼी जमायत जा बेड़ा पार फरमा। या अल्लाह जंहिं बि प्रोग्राम में रुपयो मिलायो मुंहिंजा मालिक उन जी ख़िदमत कबूल फरमा। या अल्लाह जंहिं हेॾो सुहिणो इंतज़ाम कयो उनखे मदीने पाक जी ज़ियारत नसीब फरमा। या अल्लाह तू ख़ालिक आं, तू मालिक आं, असांजो दुआऊं कबूल फरमा। मौला मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा, पाकिस्तान जे ख़ैर ख़्वाहनि जो ख़ैर फरमा। या अल्लाह असांखे हिन वबा बीमारी कोरोना खां पनाह नसीब फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि कोरोना में उन्हनि खे शफ़ा अता फरमा। या अल्लाह असांजी ग़ैबी मदद फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके सॼी जमायत ॾे ख़ैर फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह। इलाही खैर, पीर साईं जो खैर, पीर साईं
सही जमात जो खैर, मुस्तफ़ा जी उम्मत जो खैर फरमा। या अल्लाह पीर सही आल इकबाल के बुलंद फरमा, दरगाह पाक जो खैर फरमा, दरगाह पाक जे समूरन मुअज़्ज़िज़ीन खुलफ़ाए किराम जो खैर फरमा। या अल्लाह उनके सेहत आफियत अता फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके सां सभिनी जा बेड़ा पार फरमा। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन।